तव्हां ॾिसी रहिया आहियो टीएन न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची तालके म्यूनिसिपल कम्युनिटी साकरो जी इंतिज़ामिया जी बेध्यानी मक़ामी इंतिज़ामिया जी नाअहली करे दाबेची गंदगी जे वर चढ़ी वियो। इलाइक़ी वासियुनि पारां नोटिस वठण जो मुतालबो। ख़बर मूजिबि दाबेची शहर जे ख़ासि केली पाड़ो, पलेजा पाड़ो, जोखिया पाड़ो, कलमती पाड़े समेत सभिनी इलाइक़ा गंदगी जे वर चढ़ी विया। गंदगी जे आज़ार सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो। इन मौक़े ते इलाइक़े वासियुनि बाबर अली, निज़ाम जोखियो, बाबर परीजो, अख़्तर शाह, अकरम बलोच ऐं ॿियनि ॿुधायो त बल्दियात जो निज़ाम ख़तमु थियण खां पोइ स्वीपरनि जे न अचण जे करे सॼो इलाइक़ो गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। मच्छरनि जे अज़ाब सबबि मुख़्तलिफ़ चमड़ी जहिड़ी बीमारियुनि समेत मलेरिया, कारे कामण जहिड़े मुइज़ी मर्ज़नि पुण जनमु वरितो आहे, जंहिं सबबि असीं सख़्तु अज़ाब वारी ज़िंदगी गारण ते मजबूर थिया आहियूं। आला हुकाम नोटिस वठनि। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह, टीएन न्यूज़, दाबेची।